वल आकिबतु लिल्मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उर्बि व मिन अजम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़्तहिमीन। अफ़ज़ल है कुल जहां से घराना इमाम हुसैन का। अफ़ज़ल है कुल जहां से घराना इमाम हुसैन का। नबियों का ताजदार है, नबियों का ताजदार है नाना इमाम हुसैन का। बस एक पल की थी हुकूमत यजीद की, बस एक पल की थी हुकूमत यजीद की। सदियाँ इमाम हुसैन की है, ज़माना इमाम हुसैन का। सदियाँ सदियाँ इमाम हुसैन की है, सदियाँ मेरे इमाम हुसैन की है। ज़माना इमाम हुसैन का। मिट्टी में मिल गए इरादे यजीद के, मिट्टी में मिल गए इरादे यजीद के। मिट्टी में मिल जाएंगे इरादे यजीद के हामियों के। मिट्टी में मिल गए इरादे यजीद के, मिट्टी में मिल जाएंगे इरादे यजीद के हामियों के। आज भी लहरा रहा है परचम मेरे इमाम हुसैन का। आज भी लहरा रहा है, आज भी लहरा रहा है परचम।
आज भी लहरा रहा है परचम मेरे इमाम हुसैन का। अहल बैत पाक से गुस्ताखियां बेबाकियां, अहल बैत पाक से गुस्ताखियां बेबाकियां, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले हैं, अल्लाह वाले हैं, मेरा मुर्शिद शामिल अकमल जो है, मेरा मुर्शिद शामिल अकमल कंबर वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। मेरा मुर्शिद शामिल अकमल जो है अल्लाह से मिला देते हैं। जिक्र करे जो अल्लाह आवाज़े बोला तदह मुहर्रम हरम जी रात त जिक्र वारी ज़रब एड़ी हणो जेड़ी जिक्र वारी ज़रब करबला में लगी। इने न हथन के परचम बनाए पहुंचो जिक्र करे छो अल्लाह, हथन के लहराए त है तेरी जमात हज़ारन जे तादाद में त आशिक अहल बैत दीवाना मस्ताना परवाना मतवाला पर जज्बो घटा छो जो असां सच्चा हुसैनी त इने बाबा से बुलंद त हथन के इमाम हुसैन अली मकाम जो परचम बनायो। दिल ए जबान में आवाज जारी हुजे जेको आवाज करबला में जारी होयो। जिक्र करे जो अल्लाह हथन के लहराए जने तवा अल्लाह जो जिक्र कंदो ऐं अवां सां गॾु हवा बि कंदी अल्लाह हो। बाबा से बुलंद चओ इने न आवाज़ सां चओ, जज़्बे सां चओ, जिक्र करे चओ अल्लाह। तो सच्चन हुसैन जी पहचान छाए चओ अल्लाह। त करबला में छा हुयो, करबला में छा हुयो, करबला वारन जी छा सदा हुई, त यज़ीदिन जी छा सजा हुई। आवाज़े बुलंद ललकार सां चओ ला इलाहा, त ललकार सां चओ ला इलाहा। इमाम हुसैन अली मकाम जी बारगाह में हाज़री लगायो, करबला वारन जी बारगाह में हाज़री लगायो, मौला अली मुश्किल कुशा शह खुदा जी बारगाह में हाज़री लगायो। अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत जी बारगाह में हाज़री लगायो। सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी बारगाह में हाज़री लगायो। की हाज़री लगायो जिक्र वारी ज़रब सां हाज़री लगायो। करबला में छा हो वॾो यज़ीदी जो ज़ुल्म हुयो, करबला वारन जी छा सदा हुई चओ ला इलाहा। इने न जज़्बे सां चओ जेके बीठान उहे भी अल्लाह जे ज़िक्र जी ज़रब हन चओ ला इलाहा। है कुरान वारन जी महफिल है, नमाज वारन जी महफिल है, हज वारन जी महफिल है, तहरत वारन जी महफिल है, जिक्र अज़कार वारन जी महफिल है, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चमन वारन जी महफिल है, या मुर्शिद कामिल अकमल वारन जी महफिल है। इते उहा सदा लगे जो पूरे बाडर शहर वारन के खबर पइजी वने त मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे मस्तान परवान हुसैनी गुलामन जी अज निशिस्त हली रहिया चओ ला इलाहा। त इने महफिल गरम न थींदी जिक्र अल्लाह सां महफिल गरम थींदी, त जिक्र वारी ज़रब सां महफिल गरम थींदी चओ ला इलाहा।
check hello 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 तमाम मशाने शोहदाए करबला तमाम बादरा वारा अहले मोहब्बत वारा मुझे सोने दिल लजपाल मदीने वाले बचन सां मोहब्बत रखने वारा के दिल जी गहराई सां मुबारक छोड़िया त अज त हकीकी जेको चइबो आहे त ईमान काथे ॾिसजे त क़ुरान वारा काथे ॾिसजन रहमान वारा काथे ॾिसजन नमाज वारा काथे ॾिसजन मोहम्मद अरबी वारा काथे ॾिसजन तहरत वारा काथे ॾिसजन अगर तव्हांखे उहा ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी ईमानी महफ़िल ॾिसणी आहे त अॼु बाडरा शहर में अची ॾिसो ताजो त उहो मंज़र त बाडरा शहर में नज़र अची रहियो आहे त इमाम हुसैन अली मकाम जी सच्ची मोहब्बत त तहरत पाकाई वारी मोहब्बत इधर सही जेके भी अज त बाडरा शहर में आया त हे सालियानो इंटरनेशनल इज्तिमा त सालन खां वठी इन शोहदाए करबला जो इनकाद थींदो थो अचे त पर अज जेको बाडरा शहर में मंज़र त मुझे सोने दिल पर लजपाल मदीने वारे जे बचन जी मोहब्बत जो अज आशिकन मस्तानन मतवारन मां नजर अची रहियो आहे त हे उहे सच्चा इमाम हुसैन अली मकाम जा आशिक आहिन हे सच्चा उहे करबला वारन जा आशिक आहिन हे सच्चा उहे मौला अली मुश्किल कुशा जा आशिक आहिन त हिन आशिकन मां तहरत भी नजर अची रही आहे त हिन आशिकन मां नेकी भी नजर अची रही आहे त हिन आशिकन मां मोहम्मद अरबी जो रंग भी नजर अची रहियो आहे त हिन आशिकन मां मोहम्मद अरबी जे बचन जो सच्चे सीरत वारो रंग अलबदत आर जे सीरत वारो रंग नजर अची रहियो आहे त मां हिन अज़ीम शान फकीदुल मिसाल शान शोहदाए करबला जे इनकाद त डॉक्टर मौला बख्श ऐं वकील सिराज अहमद सुमरो त साजिद अली जूने जो हाफिज जाहिद अली हुसैनी ऐं हाफिज अब्दुल कदीर जूने जो हुसैनी के दिल जी गहराइन सां मुबारक थो ॾियां त अज त मुंहिंजो त हीउ अक़ीदो आहे त जेकी अवां में ज़मीन सां ॼमी वेहण ज़मीन सां ॼमी बीहण इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त हिन इज्तिमा वारनि ते बाडरा जे शहर में जेको इज्तिमा जारी ऐं सारी आहे त हिन इज्तिमा वारनि ते त करबला वारनि जी नज़र बि पहुची रही आहे त हिन इज्तिमा वारनि ते मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारनि जी नज़र बि पहुची रही आहे इन हल्की सुभान अल्लाह न हुजे बाबा जो बोलन सुभान अल्लाह चओ तेरी सुभान अल्लाह चो जो यजीद इनके खबर पड़े नासिब इनके खबर पड़े तो खुसूसन करबला वाले जो दुश्मन के खबर पड़े आज सूरे इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम जो बाडरा शहर में पहुंची रयान बाबा जो बोलन सुभान अल्लाह चो हल्की सुभान अल्लाह न हुजे ललकार सा सुभान अल्लाह चो तमाने न हलदम इने न हलदम त महफिल के मचाणो किए मचाजे महफिल के किए मचाजे महफिल के त हुसैनी हैदरी तरीके से मचाजे इने महफिल न मचन मा समझियो तवा जे मूड के मा समझियो तवा जे मिजाज के इने महफिल न मचंदी त महफिल मचंदी त हैदर जे नारे से मचंदी आए ललकार सा मुहर्रम हराम जी रात त इमाम हुसैन अली मकाम साईं खुश थियन त मुझे बाबे जो नारो अज शहर बाडरा में आशिक
का मस्ताना मतवाला परवाना सच्चा दीवाना कुरान वाला और बेचे सूरत वाला जो की हनी रयान खबर पे दुनिया वारन के तो है दर हुसैन तो असांजा इमाम भी हुसैन आहिनि त मुर्शिद भी हुसैन आहिनि तो जॾहिं जंहिंजो इमाम हुसैन आली मक़ाम इमाम हूंदो आहे जंहिंजो मुर्शिद हुसैन हुजे नारो न हण हिकु हथ खे परचम बणाए त ॿिए हथ खे तलवार बणाए शाह मर्दा ललकार सां चओ न हल्को जज़्बो न खपे हल्को जज़्बो न खपे मूंखे मां हल्के जज़्बे वारो न आहियां तो शाह मर्दा चओ हैदर मां चवां शाह मर्दा चओ हैदर शाह मर्दा टे दफ़ा चओ हैदर शाह मर्दा शेर यज़्दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार चओ हैदर टाइम पास हैदरी ना हो टाइम पास हुसैनी ना हो सिर्फ मुहर्रमुल हराम वारा हैदरी ना हो 12 महीना हैदरी आयो ना हैदरी 12 महीना छो जो अरे ख्याल बाडरा वारो आज खुली गलाइंदम बाडर खाजे पी दादे जो शहर ना है बाडर खाजे पी दादे जो शहर ना है ये बाडर आहे तो सच्चन हैदर सच्चा हुसैन जो शहर आहे ने मां खुली गलाइंदम त हिन दिल ते मां मौजूद थी हला तो टाइम घणो पूरी रात पईया पूरी रात पईया माता सा बदला तो चार कम न दिल पे कई आम पीर जी आंगुर ना है लगल कई आम पीर जी आंगुर ना है लगल इन दिल पे अल्लाह जे कामिल अकमल वली हल्की सुभान अल्लाह न हो जे हल्की सुभान अल्लाह न हो जे ललकार वारी सुभान अल्लाह हो जे इन दिल पे कई आम पीर जी आंगुर ना है लगल इन दिल पे अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी आंगुर लगल जय सुने इमाम मुहद करीम कंबर वाले जो इन सुध धरती पे एहसान है अगर इन सुध धरती वारन के अहल पैदावार जो सच्ची मोहब्बत बाजे बाबे अली जी सच्ची मोहब्बत सेखारी तो मुझे सुने इमाम मुहद करीम कंबर वाले अगर सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारन जा कदम न सिंध धरती ते न लगना बाडर शहर वारो दिल जे कनन सां ॿुधो मुझे सुहने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा कदम न लगना त है बो नंबर मुल्ला बो नंबर मुफ्ती हिया मुल्क की आवाम कहिया खाई वञना आए नहीं न सिंधु धरती दे मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा एहसान थव अगर हकीकी सच्चो मोमिन आल पे जो सच्ची मोहब्बत सीरत वारो बनाए तो मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे बनाए तो चार विक्रम बाडरा वारो
उहा सच्ची मोहब्बत आल बैत वारी मोहब्बत सीरत वारी मोहब्बत जेके आल बैत हारन कम कया उहा मोहब्बत आल बैत जी सच्ची सीरत अगर असां तव्हां में पैदा कई त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले पैदा कई आए ने तहते छाहे अल्लाह जो कुरान वारी में रहमान वारी में फैला मोहम्मद अरबी वारी में फैला जिक्र व अज़कार वारी में फैला अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह जमन वारन वारी में फैला तमाम मौजू ते हलनम तो सब तारीफों अल्लाह ताला जला है जेको खालिक व मालिक है अकीदो रखो दान अकीदो त मुल्ला एतराज कंदो सुनन में शिरका सुनन में बिदता सुनन में खारजता सुनन में राफजता हेकड़ा मुल्ला उहे शिरक जी बिदत जी फतवा हणन त वरी हिकड़ा वरी नवा वायरस पैदा थिया त जेके चवन था त बाबा जेको अली साईं जो नारो हणे तो जेको अहल बे जो घणो जिक्र करे तो चवन था वो राफजिया अकुल जा अंधा अहल बे जे मोहब्बत राफजिया ना है अहल बे दी मोहब्बत मोहम्मद अरबी जी रज़ा है एडा सारा हदीस जा किताब जो पढ़े दिलबर मदीने वाला फरमान न पढ़ा थई पर एतराज तो करे तो अली साईं जो घणो जिक्र कंदो तो वो राफजिया हैदर कंदो राफजिया जो अहल जो जिक्र कंदो राफजिया जो अहल बे जे शान जा जलसा निकाब कंदो वो राफजिया अरे अंधा ज़बान के बंद कर त अहल बे जी मोहब्बत आप अहल बे जे शान जो जलसे जो इनकार करन या राफजियत ना है जो दिलबर मदीने वाले जो फरमान का साबित है जो कुरान का साबित है अहल बे जी मोहब्बत कुरान का साबित है दिलबर नबी जे फरमान का साबित है ये अल्लाह जे कामिल अकमल वलियन अल्लाह जे नेक बानन मकबूल बानन जे अमल का साबित है ये सहाबा कराम जे अमल का साबित है ये मोहब्बत तहतरादू ना है या मोहब्बत अल्लाह जी रज़ा है अहल बे जी मोहब्बत छाए अल्लाह जी रज़ा है अहल बे जी मोहब्बत छाए तो सोने दिलबर मदीने वाले जी रज़ा है जाते अल्लाह जी रज़ा हुदिया उते अल्लाह जी अता हुदिया जाते सोने दिलबर मदीने वाले जी रज़ा हुदिया तो उते अल्लाह जी अता हुदिया उते अल्लाह जो करम है फजल हुदो तशारुद का सब तारीफों अल्लाह ताला जल है जेको खालिक व मालिक है अल्लाह ही मबूद है अल्लाह ही मक़सूद है अल्लाह वहदहु ला शरीक है सब चो अतन के परचम बनाए चो अल्लाह माजो अल्लाह जो वहदहु ला शरीक अल्लाह जो अल्लाह ललकार सा चो इमाम साहब पूछते माजो अल्लाह जो वहदहु ला शरीक अल्लाह अल्लाह जो वहदहु ला शरीक अल्लाह असां जो अकीदो अल्लाह ताला सा को बे शरीक ना है न नबी अल्लाह सा शरीक है न रसूल अल्लाह सा शरीक है न अहल बैत अल्लाह सा शरीक है न सहाबा अल्लाह सा शरीक है न अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह सा शरीक है सब अल्लाह जी मखलूक है देखो अल्लाह ताला पंजे नबियन रसूलन के शान मकाम अता फरमायो ये सब अल्लाह जी अता है देखो अहल बैत सहाबा के अल्लाह ताला शान अता फरमायो ये सब अल्लाह जी अता है देखो अल्लाह ताला पंजे कामिल अकमल वलियन के शान मकाम अता फरमायो या सब अल्लाह जी अता है अल्लाह ताला सा को भी शरीक ना है वो अल्लाह ला शरीक अल्लाह अल्लाह ही मबूद है अल्लाह ही मक़सूद है अल्लाह वहदहु ला शरीक है अल्लाह ताला जी कुदरत ताकत बेमिसाल है बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलाम जी ज़ात मुसाजे मसाजे अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जत व अज़मत बयान बुरहान कमालात मौजज़ात अता फरमाई न दुनिया जे तख्त ते मबूस फरमायो त असां जो है अकीदो त बाडरा शहर में तो साल में मौको तो मिले तो 10 मुहर्रम हराम तो मौको मिले तो थोड़ो सोने दिल तो बेशुमार दुरूद व सलाम तो आका अलैहिस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे
त सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा फरमाइंदा त सरकार जी हदीस अस्नो सलात अहले मोहब्बती व आरिफा तमा अहले मोहब्बत वारे जो दुरूद बुधा भी थो तमा अहले मोहब्बत वारे के सुञाणा भी तहे दुरूद वारन जी महफिल अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलुल्लाह चवण वारन जी महफिल आज दिलबर मदीने वार जो फरमाना तमा अहले मोहब्बत वारन जो दुरूद बुधा भी थो त अहले मोहब्बत वारन के सुञाणा भी थो अज जेके भी बाडरा शहर शान शोहदा करबला जे इज्तिमा में आया शान शोहदा करबला कॉन्फ्रेंस में आया मुहर्रम उल हराम जी रात सोने दिलबर मदीने वारे के दुरूद सलाम जा नजराना मोकल अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह जा नजराना मोकल सरकार फरमान था मां दुरूद पढ़न वारे के सुञाणा भी तो दुरूद पढ़न वारे जो आवाज के बुधा भी फलाने जात वारो तो मुंह ते दुरूद पढ़े तो फलाने नाले वारो फलानी जात वारो जने सरकार दुरूद बुधन भी था तो सुञाणे भी था त पो अकीदे के मजबूत रख सोने दिल पर लजपाल मदीने वार जी नजर हिक जेके भी अहल बजे मोहब्बत में है शान शोहदा करबला इज्तिमा में आया त हिक ते सोने दिल पर मदीने वार जी नजर भी पहुंची रही आ उन नजर करम सा सोना दिल पर लजपाल मदीने वारा असा तवा जी झोलन के भरे रहा इते तन्या वधी के करम हदीस शरीफ आहे छा पंजे सोने दिल पर मदीने वारे के पंजा बच्चा प्यारा न हुंदा असा छो आया के मुल्ला जे करे आया न त के मौलवी जे करे आया बे नंबर मुफ्ती जे करे आया न असा आया त सोने दिल पर लजपाल मदीने वार जी बचन जी मोहब्बत में आया बचन जी मोहब्बत में आया है कि छाए केरा डेकोरेशन वारो केरा लुच्चो छो तो ये करे बेनुक्तो शाह सिस्टम आए त इंशाअल्लाह ताला मुझो अकीदो आ त जेके बि असां आया त असां हिन ईमानी रूहानी है हुसैनी महफिल मां खाली न मोटंदासीं त झोलियूं भरे पोइ मोटंदासीं त छो जो असां सच्चा हुसैनी आहियूं त सच्चा हैदरी आहियूं क़ुरान वारा आहियूं नमाज वारा आहियूं रोज़े वारा आहियूं त मुझो ये अकीदो आ त हिन वक्त डायरेक्ट त सोने इमाम हुसैन जी नजर भी बहजी रही है त मौला अली जी नजर भी बहजी रही है तमाम करबला वारन जी नजर भी बहजी रही है त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारन जी नजर भी बहजी रही है त जने उनन मालिकन जी नजरूं अज बाडरा शहर ते पहुंची रही आशिकन ते जेके आशिक आल बेजी मोहब्बत में आया त कंजी का तमन्ना है त या अल्लाह मुझे नेक सालिह नई औलाद अता फरमाए कंजी का तमन्ना है को कर्ज वारो आयो आ को मर्ज वारो आयो आ को बीमारी वारो आयो आ को तकलीफ वारो आयो आ त मुझो त ही अकीदो आ नजर सोने इमाम हुसैन आली मकाम जी थींदी तब सोना इमाम हुसैन आली मकाम की याद की जिक्र की महफिला मौजूद ही अकीदो सोना इमाम हुसैन आली मकाम पंजे सोने नाने नबी की बारगाह में अर्ज कंदा तो अल्लाह अज जेके भी मुझे याद मुझे जिक्र की महफिल में शान शोहदा करबला जी महफिल में बाबरा शहर में आयान तो या अल्लाह है तो खाली झोलियों खड़ी आयान मुझा नाना नबी अल्लाह की बारगाह में अर्ज कर अल्लाह की बारगाह में पंजा हथ मुबारक खण सोना दिल पर लजपाल मदीने वाला पंजा हथ मुबारक खणदा असा झोलियों भरे घर पर मोटंदासीं तो सैयदना तो सैयदो शुहदा तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जिक्र करण सा त
त अल्लाह जी रहमत बरसंदी आहे, अल्लाह जी रहमत बरसंदी आहे। त मुझो ही अकीदो आहे यार माण्हू, मुझो त ही अकीदो आहे हिन वक्त त अल्लाह जे करम त अल्लाह जे रहमत जी बारिश भी बरसी रही आहे। त सोने दिलबर त मदीने वाले जी निगाह नजर भी पहुंची रही आहे। अज जेके भी नेक तमन्ना हूं अवा दिल में खनी आया हो, बस मां इहो अवा जी खिदमत में अर्ज कंदम त सैयदना इमाम हुसैन आली मकाम जो वसीलो वठण, त शुहदाए करबला जो वसीलो वठण, त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में त शुहदाए करबला जो वसीलो ॾियण त असां तव्हां जो कम आहे। त असां तव्हां जी नेक तमन्नाउनि खे पूरो करण सुहिणे दिलबर लजपाल मदीने वाले जो कम आहे। तो चार विक्रम तो सैयदना सैयदो शुहदा सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु तो 10 मुहर्रमुल हराम तो आशूरा जे ॾींहुं करबला जो तकल रेत तो 3 ॾींहंनि जी बुख प्यास जे बावजूद पंहिंजे बचन पंहिंजी औलाद पंहिंजे आलो अयाल समेत 72 जानसारनि जी कुर्बानी अल्लाह ताला जी राह में पेश कई। तो सिर्फ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी दीन खातिर, कुरान खातिर, अल्लाह जी रजा खातिर। तो याद रखो ए आले मोहब्बत वारो तो जेका कुर्बानी इमाम हुसैन आली मकाम तो अल्लाह की राह में पेश कई तो एड़ी अजीम कुर्बानी तो तारीख गवाह तो क़यामत ताईं तो सुहने इमाम हुसैन आली मकाम जेड़ी कुर्बानी न कहीं पेश कई न क़यामत ताईं को एड़ी अजीम कुर्बानी पेश करे सघंदो। सोने इमाम हुसैन आली मकाम तो पंहिंजी औलाद पंहिंजी आल अहलो अयाल पंहिंजा साथी पंहिंजी जान पंहिंजी माल तन मन धन पंहिंजे नाने नबी जे दीन खातिर, अल्लाह जी रजा खातिर, तो कुरान खातिर सब कुछ अल्लाह जी राह में पेश कयो। तो सुन इमाम हुसैन आली मकाम तो दुनिया वाले को वो पैगाम ॾिनो ए दुनिया वारो तो दुनिया जी केड़ी भी बातिल ताकतूं अचन तो चाहे बचन जी बाजी लगरानी पे पंहिंजी जान जी कुर्बानी देनी पे हर शे कुर्बान करनी पे पर याद रखो तो बातिल जे आडो ना है झुकणो, फासिक जे आडो ना है झुकणो, जाबिर जे आडो ना है झुकणो, शराबी जे आडो ना है झुकणो, जालिम जे आडो ना है झुकणो। तो झुकणो आहे तो पंहिंजे नाने नबी सोने दिलबर लजपाल मदीने वाले जे आडो झुकणो आहे। अगर हिन पंहिंजे सर खे झुकाइणो आहे तो अल्लाह जे आडो झुकाइणो। तो जेड़ी कुर्बानी सोने इमाम हुसैन आली मकाम ॾिनी पंहिंजा बच्चा कुर्बान करे ॾेखारे पंहिंजी जान कुर्बान करे ॾेखारे पंहिंजो अहलो अयाल पंहिंजा जान सार कुर्बान करे ॾेखारे अहिड़ी कुर्बानी न कंहिं ॾिनी आ न क़यामत ताईं न कोई ॾेई सघंदो। त पोइ चवणो पवंदो त वाह इमाम हुसैन अवां जे सब्र खे सलाम, त वाह इमाम हुसैन अवां जे सब्र खे सलाम, वाह इमाम हुसैन अवां जी शुजात के सलाम, वाह इमाम हुसैन अवां जी इस्तिकामत के सलाम, वाह इमाम हुसैन अवां जी इज्जत अजमत के सलाम, जो वाह इमाम हुसैन अवां जे घराने के सलाम। तवज्जो तो सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु तो मदीनो छॾियो तो मक्को छॾियो तो सोना इमाम हुसैन आली मकाम तो करबला जे मैदान में आया तो सब तकलीफों बर्दाश्त कयो, सब सितम जुल्म सठा पर बातिल जे हथ ते बैत न किया। सोने इमाम हुसैन आली मकाम जुल्म सठो सितम सठो पंहिंजा बच्चा कुर्बान कयो पर जालिम शराबी जानी चोर ठग हराम खोर
बातिल यजीद जे हथ ते बैयत न कयाऊं बातिल जे हथ ते बैयत न कयाऊं ऐं पंहिंजो हथ बातिल जे हथ में न ॾिनाऊं पर हक़ जे नारे खे सुहिणे इमाम हुसैन आली मक़ाम बुलंद करे ॾेखारियो उहो इमाम हुसैन शान वारो इमाम हुसैन अज़मत वारो इमाम हुसैन जंहिंजे लाइ इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खातमुन नबीयीन खातमुल मुरसलीन सोहना दिलबर लजपाल मदीने वाला उहो इमाम हुसैन जंहिंजे लाइ इमामुल अंबिया खुतबो छॾे ॾींदा हुआ जंहिं इमाम हुसैन आली मक़ाम जे लाइ त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन सजदे खे लंबो फरमाईंदा हुआ उहो इमाम हुसैन आली मक़ाम जंहिं सुहिणे दिलबर लजपाल मदीने वाले जे कुल्हनि मुबारकनि ते सवारी कई त इमाम हुसैन आली मक़ाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के बे इंतहा प्यारा आहिनि इमाम हुसैन आली मक़ाम सां सोहणा दिलबर लजपाल मदीने वाला बे इंतहा मोहब्बत फरमाईंदा तवज्जो इमाम हुसैन आली मक़ाम इमाम हुसैन आली मक़ाम त सब जुल्म सठा तकलीफूं बर्दाश्त कयो पंहिंजा बच्चा कुर्बान त सिर्फ अल्लाह जी रज़ा ख़ातिर अल्लाह के राज़ी करण ख़ातिर त यज़ीद छा हो बातिल हुयो यज़ीद छा हो ज़ालिम हुयो शराबी हुयो चोर हुयो ठग हुयो कूड़ो हुयो फनकार हुयो त गंदियूं आदतूं यज़ीद में हुयूं इमाम हुसैन आली मक़ाम सब ज़ुल्म यज़ीदन जा बर्दाश्त कया तकलीफूं बर्दाश्त कयो अल्लाह के राज़ी करण ख़ातिर अल्लाह जी रज़ा ख़ातिर सुहिणे दिलबर लजपाल मदीने वाले पंहिंजे नाने नबी जे रज़ा ख़ातिर सरकार जे पंहिंजे नाने नबी जे दीन खे बुलंद करण ख़ातिर पर ज़ालिम शराबी यज़ीद जे हथ ते बैयत न कयो को आशिक तो फरमाए ना शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीन पनाह अस्त हुसैन सरदाद नदाद दरदस्त यजीद हक्का के बिना है ला इलाहा अस्त हुसैन सोने इमाम हुसैन आली मकाम सोने इमाम हुसैन आली मकाम वो पैगाम देनो सा सज्जन हुसैन खे वो पैगाम देनो ए हुसैनियो याद रखो त केडियूं भी तकलीफूं अचन केडियूं भी ॿियो नंबर मुल्लन ॿियो नंबर मुफ्तिन ठगन जूं अमा ते फतवाऊं लगन पर याद रखजो त इन्हनि मुफ्तिन ॿियो नंबर यज़ीद जे पोइ लॻ मुफ्ती आहिनि त नमाज़ूं भी यज़ीदन में हुयूं नमाज़ूं भी यज़ीदन में हुयूं उला हाजी बि हुया शिमिर लांदी मलून वॾो हाजी त शिमिर वॾो हाजी हुयो वॾा नमाज़ी हुया पर याद रखो नमाज़ुनि ते नाहे लंबे ॾाढ़नि ते नाहे सिर्फ दस्तारुनि ते नाहे जो कुझु आहे त सुहिणे दिलबर मदीने वारे जी मोहब्बत में आहे त जो कुझु आहे त सुहिणे दिलबर लजपाल मदीने वारे जे बचन जी मोहब्बत में जेके दिलबर मदीने वारे जे बचन खे जन न मञो याद रखो जंहिं न मञो इमाम हुसैन आली मक़ाम खे को यज़ीद बणजी वियो को मरवान बणजी वियो को शिमिर बणजी वियो को अजकल जा यज़ीद जा चेला बणजी विया इमाम हुसैन साईं इमाम हुसैन साईं इमाम हुसैन साईं इमाम हुसैन साईं आहिनि पर जंहिं मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे खे न मञो पर हिन दुनिया में अल्लाह ताला उनखे ज़लील ख़्वार करे छॾे को सच्चे सैयद के जंहिंमें सुहिणे दिलबर मदीने वाले जी शरीयत हुजे सीरत हुजे सुन्नत हुजे अहल बैत जी सीरत हुजे उन्हनि सैयदनि खे न मञींदो त याद रखो को यज़ीद बणजी वेंदो त को मरवान बणजी वेंदो त को शिमिर बणजी वेंदो
जै अहल बैतन के मञो त कोई इमाम शाफी बणजी वयो कोई इमाम शाफी बणजी वयो कोई केड़े शान वारो बणजी वयो जेको अहल बैत जो तारीफ कंदे कोई गौस ज़मान हजार न लख न करोड़ दिलन ते हुकूमत करण वारो सोहणो इमाम मुर्शिद हुसैन कंबर वारो बणजी वयो मुर्शिद हुसैन रहबर हुसैन तुझो प्यारो तुझो सहारा मुझो सहारा तुझो प्यारो मुझो प्यारो मुर्शिद हुसैन शेर हुसैन तवज्जो असा जिक्र इमाम हुसैन सोने इमाम हुसैन अली मकाम जे याद जी महफिल जिक्र जी महफिल इमाम साईं के सा याद कर रहे हैं इमाम साईं जो सा जिक्र कर रहे हैं तो उन्हन अहल बिदअत हार जी मोहब्बत अहल बिदअत हार जी मोहब्बत अहल बिदअत हार जी मवद्दत तो अल्लाह जे कुरान फरमान का साबित है आका सलाम जे अहमदार जी मोहब्बत कुरान का साबित है तो सोने दिलबर मदीने वाले जे बच्चन अहमदार जी मोहब्बत सोने दिलबर लजपाल मदीने वाले जे फरमान का साबित तो जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फरमाए कुल तो मुजा हबीब तू फरमा मुजा हबीब तू फरमा कुल ला तो कुल मुझे हबीब तू फरमाए ला असलुकुम मावा का को अजूरो का उजरत मावा का को अजूरे उजरत जो सवाल नथो कया त इल्लल मवद्दत फिल कुर्बा मगर त मुझे अहल बैतन मुझे करीबन मुझे घर वारन मुझे अहल बैतार सा मोहब्बत कयो तवज्जो त मोहब्बत कयो हिन आयत कयो में अल्लाह ताला पंजे हबीब जे अज़दार जी मोहब्बत त ईमान वारन जे मथा फर्ज फरमा शरिया तवज्जो त हजरत इब्न अब्बास फरमान अन इब्न अब्बास काल लमान नज़रत हाज़िहिल आयत त कुल्ला असलकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा तक इब्न अब्बास फरमान था कालू या रसूल अल्लाह मन कराबत हाउला इल्लज़ीन वजबत अलैना मवद्दतहुम तवज्जो तो काल अली व फातिमा व अबनाहुमा तो हजरत तो इब्न अब्बास का रिवायत है तो सहाबा सुने दिलबर तो लजपाल मदीने वाले जे गुलामन साहबन तो पाण में सलाह मशवरो करे तो कुछ माल तोहफा ताइफ गडु करे सोने दिलबर लजपाल मदीने वाले जे खिदमत अक़दस में खणी आया तो आका सल्लल्लाहु अलैहि खिदमत में अक़दस में अची अर्ज कयो तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जो ही हकीर नजरानो कबूल फरमाए अवां जा खर्च इखराजात लंगर शरीफ में तमाम खणा है तो अल्लाह ताला पांचे प्यारे हबीब के हुक्म फरमायो तो मुजा हबीब तो तू उन्हनि के फरमा तो मुखे अवां जो माल मिलकत दुनिया दौलत न खपे तो सरकार फरमायो तो मुझे सदके अवां के ईमान मिलो मुझे सदके अवां के रमजान मिलो मुझे सदके अवां के रब्बुर रहमान मिलो मुझे सदके अवां के दुनिया जी हर नेमत मिली इन ते मां अवां का अजूरो उजरत तलब नथो कया इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझे अजूर हुयो आए मुझे करीबन मुझे घर वारन मुझे अहल बिदअत सा मोहब्बत कयो सुभान अल्लाह घर वारन सा मुझे अहल बिदअत सा अल्लाह ताला हुकुम फरमा मुझे हबीब पंजन साहबन पंजे गुलामन के फरमाए तो मुझे अवां के अजूर उजरत न खपे मुखे अवां जो अजूर उजरत माल मिलकत तोहफा ताइफ न खपन अगर खपे तो मुझे अहल बे जी मोहब्बत खपे अवां मुझे अहल बे सा प्यार कयो ता मुझे अहल बे सा मोहब्बत कयो यानी ईमान वारन ते सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह जी मोहब्बत ताज़ीम अदब व एहतराम लाज़मी जरूरी है आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह जी मोहब्बत ईमान वारन जी निशानी है कामिल ईमान वारो हुआ है जे में सुन दिलबर
लजपाल मदीने वाले जे अहल बिदात जी मोहब्बत तवज्जो 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 तो हजरत इब्न अब्बास फरमान दिन है ये आयत करीमा नाज़िल ये आयत करीमा नाज़िल थी तो सहाबा कराम तो सोने दिल पर मदीने वाले में अर्ज को या रसूल अल्लाह ये आयत करीमा नाज़िल थी कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा कराम अर्ज को कालू या रसूल अल्लाह मन कराबतुका हाउला इल्लज़ीना वजबत अलैना मवद्दतहुम तो या रसूल अल्लाह ये आयत करीमा नाज़िल थी है अवां जा रिश्तेदार अवां जा अहल बैत केड़ा आहिन जंजी मोहब्बत असा सहाबा कराम ते वाजिब है सोने दिल पर लजपाल मदीने वारो फरमायो काल अली जुन व फातिमा तो अबनाहुमा तो सोने दिल पर लजपाल मदीने वाले फरमायो ए मुजा गुलाम मुजा साहब तो मुजा अहल तार ही आहिन काल अली जुन तो मुजो अहल बैत अली है व फातिमा तो ए मुजी प्यारी न्याणी सैयदा फातिमा तो ज़हरा है व अबनाहुमा ए उन जा मई पुत्र हसन हुसैन आहिन जंजी मोहब्बत अमा सहाबा कराम ते वाजिब सुभान अल्लाह जी मोहब्बत सरकार फरमाया अमा सहाबा कराम ते वाजिब यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अल ताला जी मोहब्बत मौला अली जी मोहब्बत अम्मा सैयदा जी मोहब्बत इमाम हसन साईं जी मोहब्बत इमाम हुसैन साईं जी मोहब्बत ईमान वारन जे मथा वाजिब त मोहब्बत अहल बैत मोहब्बत अहल बैत जरे ईमान वारन जे मथा वाजिब जरे सहाबा कराम जे वाजिब त बियो नंबर मुल्ला बियो नंबर मुफ्ती तू थींदो केरा तो तुझी का जरूरत अहल बिदातार के आहे ही न तो अहल बिदातार सा मोहब्बत कंदा हिन त कुरान वारा कंदान अहल बिदातार सा मोहब्बत कंदान तो सुने दिल पर लजपाल मदीने वारे वारा ही कंदा सुभान अल्लाह अहल बैत मौला अली अम्मा सैयदा इमाम हसन इमाम हुसैन साईं दो नंबर मुल्ला दो नंबर मुफ्ती दो नंबर मौलवी तुझी मोहब्बत जा मोहताज आहनी न तुझी मोहब्बत जा मोहताज आहनी न आही पलीत दिल त अहल बैत जी मोहब्बत अल्लाह ताला नसीब फरमाई आहे त पाक दिल साफ दिल शफाफ दिल वारन के नसीब फरमाई त अहल बैत सच्ची मोहब्बत अगर सच्ची मोहब्बत अगर अवां के दिसणी आहे तो बारह शहर वालों याद रखो अगर अहल बैत जी सच्ची मोहब्बत अगर अवां के दिसणी आहे तो मुझे सुहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वार जे नज़र जे नवाज़िल हुसैनी जमात का जी तवज्जो तो असा अहल बैत सा मोहब्बत हुआ कंदा आहियूं मां अर्ज़ कयम न पहिरियां टाइम पास वारी मोहब्बत न आहे सिर्फ मुहर्रमुल हराम वारी मोहब्बत न आहे तो मुहर्रम जे 10 ॾींहंनि वारी मोहब्बत न आहे तो साल जा 12 महीना असा सुने दिल पर लजपाल मदीने वारे जे सुहणन लजपाल अहल बैतन सा मोहब्बत कंदा आहियूं जेके इन साल में महीना जेके इन साल में जेके इन साल में घंटा आहिनि जेके इन साल में घड़ियूं आहिनि जेके इन साल में सेकंड आहिनि दम अहल बैत सां मोहब्बत कंदा आहियूं छो जो इहा मोहब्बत अताई मोहब्बत इहा मोहब्बत सुहिणे दिल पर मदीने वारे पाण पैदा कई आहे इहा मोहब्बत सुहिणे लजपाल इमाम मुर्शिद करीम कंबर वारे पैदा कई आहे यादि रखो अल्लाह जो कामिल अकमल वली अहल बिदातार जी मोहब्बत पैदा कंदो आहे कहे दो नंबर मुल्ला जे दो नंबर मुफ्ती जे अब्बे दादे के भी ताकत ना है जो अहल बिदातार जी मोहब्बत हुआ कड़ी सके तवज्जो मेरे ख्याल कहते अल्लाह ताला फरमायो त इल्लल मवद्दत फिल कुर्बा त मवद्दत ए मोहब्बत में फर्क चार्ज कम त मवद्दत ए मोहब्बत में फर्क त मवद्दत ए मोहब्बत में फर्क त मवद्दत मोहब्बत खां वधीक मवद्दत मोहब्बत खां वधीक जैसा मवद्दत हुंदी आहे अल्हम्दुलिल्लाह असां के आहे
आल बेस आए रहंदी आखिरी दम ताईं रहंदी असां जे नस्लन में भी आल बेस जी मोहब्बत मवदत रहंदी छो उहा सीरत वारी असां में मोहब्बत दिली मोहब्बत मवदत त छाल के मवदत ऐं मोहब्बत में फर्क त मवदत मोहब्बत खां वधीक ज्यादा त मवदत जैसा मवदत हूंदी आहे त उन खां बगैर गुज़ारो नामुमकिन हूंदो आहे जैसा मवदत अल्लाह फरमाए इल्लल मवदत जैसा मवदत हूंदी आहे उन खां बगैर गुज़ारो नामुमकिन हूंदो आहे ईअं सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे बचन सां अहल बैत अतहार सां असां के मोहब्बत असां भी सोने दिलबर मदीने वारे जे बचन जे मोहब्बत खां बगैर असां जो गुज़ारो नामुमकिन आहे असां सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे बचन जे मोहब्बत खां जियरा नथा रही सघां भले तू केतरा बेतराज कर रोकूं कर या मोहब्बत या ईमान जी निशानी या अहल बेदार जी मोहब्बत ईमान जी निशानी या अहल बेदार जी मोहब्बत सोने दिल पर लजपाल मदीने वाले की पहचान जो जरियो वसीलो ए बाडर वारो अहल बेदार जी मोहब्बत खुदा जो कसम सिरात मुस्तकीमा भले दो नंबर मुल्लो एतराज करे के तू फतवाऊं हणे तशियो समझे राजी समझे उन्हें दो नंबर मुल्ला दो नंबर मुफ्ती याद रख अरे कुत्ता पंहिंजी ज़बान के बंद कर असां हुसैन में अल्लाह ताला जी मोहब्बत वो मोहब्बत है असां जो जीवन भी अहल बैत अतहार जे लाया असां जो मरण भी अहल बैत अतहार जे सुभान अल्लाह तो जड़ा मुफ्ती दो नंबर मुल्ला मौलवी आया भया इंदा विंदा दूजा दादा परदादा आया भया तो सुने इमाम मुफ्ती करीम कंबर वाले थे फतवाऊं हयां कदे वो दौर हुंदो हो मुझा सोना इमाम मुफ्ती करीम कंबर वाला पांच अहल बैत जी मोहब्बत जिक्र घणो कंदा हुआ वक्त जा दो नंबर मुल्ला दो नंबर मुफ्ती फतवाऊं हणदा हुआ खत लिखंदा हुआ चौंदा हुआ तो इमाम मुफ्ती करीम कंबर वाला राफ़ियन अरे याद रख दीन इस्लाम तुझे पीर दे जो है दीन इस्लाम है तो मोहम्मद अरबी जो है दीन इस्लाम से अगर कुर्बानी दी तो सोने दिल पर लजपाल मदीने वाले बचन कुर्बानी दी दीन इस्लाम से कुर्बानी दी तो मौला अली जे बचन कुर्बानी दी नारा तो याद रखो मौलवियो दो नंबर मुफ्तियो जेड़ी तरह तो मुझे बाबे लाडो मुझे बाबा भी तो लाडो मुझे बाबा भी तो लाडो जेड़ी तरह तो मुझे बाबो लाडो तमाम ये दादन को नट गो मां का को जी सके सान जड़ा कुत्ता बिल्ला आया वया अल्हम्दुलिल्लाह सहाबा कराम जी मोहब्बत भी आहे तोखो असां न सोने दिल पर मदीने वाजी मोहब्बत दो नंबर मुफ्ती सकंदा से तोखो असां न सकंदा से न अलबदार जी मोहब्बत तोखो सकंदा से न सहाबा जी मोहब्बत तोखो सकंदा से त असां के खुदा जो कसम अगर सोने दिल पर लजपाल मदीने वाले जी मोहब्बत तलब वाली मोहब्बत बिलाली तलब वाली मोहब्बत अवैसी तलब वाली मोहब्बत अब्दुर्रहमान जामी जी तलब वाली मोहब्बत अगर असां के सिखारी तो सोने इमाम मुफ्ती करीम कंबर वाले सिखारी तेरे मुर्शिद एड़ो कामिल अकमल मिलो जे असा के अल्लाह जी सजी तोई दे सिखारी अल्लाह जी सजी तोई दे सिखारी जे में असा में सोने दिल पर पंजे नाने नबी जी हुआ मोहब्बत पैदा कई तड़प वाली मोहब्बत पैदा कई सीरत वाली मोहब्बत पैदा कई जे अहल बैत जी हुआ मोहब्बत पैदा कई सीरत वाली मोहब्बत पैदा कई सहाबा जी मोहब्बत पैदा कई जे एड़ो मुर्शिद कामिल अकमल मिलो सब कर्म मुर्शिद कामिल अकमल क्या तो एतरो कर्म मुर्शिद कामिल अकमल कयो तो असा के
छो बियो नंबर मुल्ला गुस्ताख अहल बैत मुल्ला बियो नंबर मुफ्ती गुस्ताख अहल बैत मुफ्ती जे पोयों नाहे लगणो आहे त सैयद आले रसूल सोने इमाम मस्जिद करीम कंबराबाद जे पोयों लगणो सुभान अल्लाह बियो नंबर मुल्ला मां हक गलाइंदो लिखण वारो मां है मां जने चमन ही जीअण भी अहल बैत जे लाइ त मरण भी अहल बैत कोई समझे न समझे कोई समझे न समझे अहल बैत जी मोहब्बत में तकलीफूं आहिनि अहल बैत जी मोहब्बत में तकलीफूं आहिनि बर्दाश्त करणियूं पवंदियूं हे मुल्ला जहिड़ी तरह इमाम हुसैन आली मकाम जे ख़िलाफ़ हज़ारनि जे तादाद में मुल्लू ॿियो नंबर मुफ्ती उथी बीठा यज़ीद सां गॾु इमाम हुसैन जे मुक़ाबले में अॼु का मुल्ला जेको सैयद पंहिंजे घर जी तारीफ़ करे थो अहल बैत जी तारीफ़ करे थो इहो ॿियो नंबर मुल्ला उन सैयद ते फतवा लॻाइण बाबा हे सैयद राज़ी थियो हे सैयद हीअं थियो कहिड़ी असां में राज़ियत ॿुधाए मूंखे मुल्लू कहिड़ी असां में राज़ियत अरे राज़ी उहो थींदो आहे जेको गुमराह त गुमराह त तूं आहे न तूं सिर्फ़ क़ुरान खे मञे थो अंधा सिर्फ कुरान के मने थो सोना दिलबर मदीने वाले जो फरमान मां अवाम में बशयूं छड़ी थो वञा बेशक हदीस आ मुल्लू उर्फ बिल्लू ए नौ नालो थो इन साल जो मुल्लू उर्फ बिल्लू त मुल्लू उर्फ बिल्लू याद रख अच्छा सुन दिलबर मदीने वाले फरमान तू न पढ़ियो तो सरकार जी हदीस अन जाबिर इब्न अब्दुल्लाह क़ाल समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल या अय्युहन नास इन्नी कद तरक्तु फीकुम मा इन अखज़तुम बिही लन तदिल्लु किताबल्लाह व इतरदी अहल बैती तवज्जो सुने दिलबर मदीने वाले अहल बैत जी पारक दिलबर मदीने वाले बर रास्ता दिखारिया त बर रास्ता दिखारिया त इन्हनि को हटी वेंदो गुमराह थी हदीस रिवायत है हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह खां बयान करे थो त मां पंहिंजे सोने दिलबर लजपाल मदीने वारे जन खे फरमाईंदे ॿुधो त साहबी रसूल बयान करे थो त सरकार फरमायो या अय्युहन नास ए इंसानो सरकार मुखातिब थी फरमाइन या अय्युहन नास ए इंसानो मां तमाम वट एड़ियूं शयूं छॾियूं वञा थो त जेकॾहिं इन्हनि ॿिनि शयुनि खे मज़बूती सां पकड़ींदो त सरकार फरमाता त अवां कॾहिं बि गुमराह न थींदव तो वो बशयूं कहिड़ी का फरमान था किताब अल्लाह जो किताब कुरान मजीद व इतरती अहल बैत सरकार फरमाए को अल्लाह जो किताब कुरान मजीद जो मोहम्मद मुस्तफा ते नाज़िल थियो ऐ ओ मुजा अहल बैत मुजा घर वारा मुजा हसन मुजो हुसैन मुजो अली प्यारी न्याणी सैयदा खातून जन्नत फरमाना कुरान ऐं अहल बैत खे मजबूती सां पकड़ींदो त अवां कॾहिं बि गुमराह न थींदो त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह ए हुसैनियो असां तमाम वॾा खुशकिस्मत आहियूं त असां जे हिक हथ में कुरान सुभान अल्लाह चओ अलगी सुभान अल्लाह न हुजे त हिन इज्तिमा में मुल्ला पंहिंजा माण्हू मोकिलिया हूंदा डोगरी जे मुल्लनि घणा मुल्ला थी विया अथव सॼी साइड सम्झो था न 2 नंबर मुल्ला हा उन्हनि मोकिलिया हूंदा पंहिंजा छोरा वञो था वायात सैयद अचेव थो नसरुल्लाह सैयद नसरुल्लाह शाह अचेव थो मता एडी का गाल करे रिकॉर्डिंग कजो
या काल हाने ते हुंदा छोरा छोरा उन्हनि जा मुल्लनि जा छोरा हुंदा काल काल सां मिलियल हूंदी उन मुल्लनि सां राबते में हुंदा ॿुधंदा हुंदा अरे मुल्ला यादि रख तोखे हितो का शइ न मिलंदई हितो मिलंदई त हैदर 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 मिलंदई सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर हाज़िरी मुर्शिद हुसैन हेरे काल छा मिलंदई तो मुल्लू हेतो मिलंदई त मौला अली साईं जी मोहब्बत मिलंदई हेतो मिलंदई त इमाम हुसैन साईं जी सच्ची मोहब्बत मिलंदई हेतो मिलंदई त इमाम हसन साईं जी सच्ची मोहब्बत मिलंदई हेतो मिलंदई त अम्मा सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जी मोहब्बत मिलंदई त मुल्ल छा कयो त इहो बि अवाम नास खे ब्लैकमेल करण जे लाइ क़ुरान मुठड़ो पढ़ी माण्हू खे ॿुधाए थो दो नंबर सुन्नी बो जो उर्फ कुन्नी दो नंबर सुन्नी बो जो उर्फ कुन्नी हा मुल्लो उर्फ बिलो मुठो मुठो क़ुरान पढ़ो क़ुरान हथ में ज़बान ते क़ुरान कम वरी समझो था न समझो था बाबा जेको नबी साईं जे बचन को परया कुत्तो घुमरा का जो फरमाना जे क़ुरान के सिर्फ मनीदो मुझे आलबे जी दामन के छड़ीदो सोना दिलबर लजपाल मदीने वाला फरमान था वो भी गुमराह जेको आलबे जी दामन के पकड़ीदो क़ुरान के छड़ीदो वो भी गुमराह पर ओए हुसैनी फकीर असा तवा के मुबारक जो एड़ो मुर्शिद कामिल अकमल मिलो हिक हथ में क़ुरान जी दामन बे हथ में आके आलबे धार जी दामन वो मुल्लो चए तो दो नंबर मुल्लो चए तो जडे क़ुरान आहे वो अलबे ताके छा अरे अंधा मुल्ला त अलबे देखो परया अलबे देखो परया तने तो शक्ल फिरी वया कने त मुल्ला सुजी वयो कने त बद फेलो थी वयो बद फजील तो थी वयो याद रख जे में क़ुरान भी आहे जे में अलबे जी मोहब्बत भी आहे त खुदा जो कसम उन जे चेहरन के ॾिस जे में बुज़ अलबेता उन जे गुथर के भी ॾिस अलबे जी मोहब्बत आम मोहब्बत ना नबी साईं जन पंजे हर के बचड़े वाला हर के पंजा बचड़ा प्यारा हुदान प्यारा हुदान बचड़े वालन के सब बचड़े तकरीबन घणा बचड़े वाला हुदा आवा के बचड़ा पंजा बचड़े वालो प्यारा छा सुने दिलबर लजपाल मदीने वाले के पंजा बचड़ा प्यारा न हुदा मुझो त ही अकीदो केडो भी वडो मुफ्ती हुजे केडो भी वडो मौलवी हुजे जेको सुने दिलबर लजपाल मदीने वाले के बचड़न खा परया वो सुने दिल पर लजपाल मदीने वाले खा परया अंधा मुल्ला सुने दिल पर लजपाल मदीने वाले पंज बचन जी भारत तो भारत कई मुखा बात दुनिया छड़ने खा बात सरकार भारत कई तो मुझे बचन सावा प्यार कजो मोहब्बत कजो मुझे बचन जो ख्याल रखजो तो सरकार जी हदीस सरकार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम li ahli min बादी सरकार फरमान था हदीसा सरकार फरमान था तमाम भलो है तमाम बेहतर है जेको मुखा बाद मुझे अहल तन मुझे घर वारन मुझे अहल बदल सा मोहब्बत कंदो तो सरकार हद तमाम बेहतर भलो हुआ है बेहतर भलो हुआ है जेको मुखा बाद मुझे अहल बदल सा मोहब्बत कंदो जेको मुखा बाद मुझे अहल बदल जो ख्याल रखंदो तज़ीम कंदो अदब कंदो एहतराम कंदो मुझे अहल बदल सा प्यार कंदो मुझे हसन सा मोहब्बत कंदो मुझे हुसैन सा मोहब्बत कंदो मुझे प्यारे अली सा मोहब्बत कंदो मुझी प्यारी न्यारी सैयदा खातून जन्नत सलाम अलैहा जे बचन सा दरवाजे सा मोहब्बत कंदो मुखा बाद वो अवाम में बेहतर भलो सरकार पर्द कन मुझे बचन प्यार कजो मुखा बाद मोहब्बत कजो मुल्लो चए तो अहल बैत का परे थी वणो और सरकार जो मञो या दो नंबर मुफ्ती मुल्ले जो मञो मुखे बुधायो तो कजो मञो सरकार जो मञो न ये अंधा मुल्ला एडा आराम खोर था
एतरा हराम खोर था पंजे मतलब मफाद जी हदीस हुंदी तो ओ अमनाद समो पेश करा बाकी जे के सोने दिल पर लजपाल मदीने वाले शान बचन जे शान जी हदीस हुंदी फरमान हुंदो उन्हन के लिखाई छो तो इनन जी दिल में बुग़्ज़ा तो चोंदो बाबा हेडो आलिम हेडो मुफ्तिया ते हेडी दस्तार पातल दस हेडो जुबो पातल दस हेडी लंबी दाढ़ी दस नमाज में पढ़े थोड़े ते टिका बिठाए तो कुरान मिठो पढ़े थोड़े तो करबला के याद कयो त जेके करबला में इमाम हुसैन जे मुकाम में आया छा वो यहूदी होया नसारा होया ईसाई हुआ न वो केर होया कलमे पढ़न वाला केर होया कलमे पढ़न वाला हुआ यजीद केरो नमाजी हुयो न ज़ाहिरी यजीद सा गज के मुफ्ती होया ये चवान मुल्लन के बाद हिलजी मुफ्ती होया दो नंबर मुल्ला दो नंबर मौलवी हुआ फतवाऊं जारी क्यों इमाम साईं जे खिलाफ वो केरा डाड़न वाला नमाज़न वाला होया न कुरान वाला हुआ न हाजी होया न जने उए सोने दिल पर लजपाल मदीने वाले जे बचन का बाज ना आया वो मैदान में अची सगंदा खिलाफ थी सगंदा उन दौर जा दो नंबर मुल्ला मुफ्ती वो त अन्या मां त जे समझा तो वो दौर सादगी यारो दौर वो तो हल्का हरामी पर वडा हरामी होया मुल्ला हरामी हुआ पर हिन दौर जा डबल हरामी दौर जा घट हूंदा जरे उन दौर जा एतरा थी सगंदा खतरनाक लुच्चा लफंगा तो हिन दौर जा के बुधा केड़े सही से वफा कर इमाम हुसैन साईं सा न कर सकिया ये कलमे पढ़न वाला हुआ हिंदुस्तान जा हिंदू हुया सिख हुया तो मां एकड़ी वीडियो क्लिप ॾिठम तो सिख आहे हिंदू वाला केरा सिख वाला तो वो भी सबील तो होला इमाम साहिब एकड़ा वरी सबील जा इनकारी समझो तो एकड़ा सबील जा इनकारी का न्याज जा इनकारी एकड़ा इमाम हुसैन जे जिक्र जा इनकारी समझो था तो सब मिलाए करे मुजो है अकीदा जो इमाम हुसैन के न मने वो हरामी हक जी गाल का टाइम छोड़वा मथे दबे के लाउड चला कराए लाउड और बेचारो क्वेश्चन करे थो देखो हाल परिया नाल जय हां पर मुल्ले सोचो तो हे मुल्ले जो जिन हुंदो ना समझो था ना मुल्ले जो जिन से खतरनाक है आम जगह जिन है वो निकरीदा मुल्ला जो जिन है हरामी जिन हुंदो वडो मुल्ले जो जिन आयो मिशन में छा के लाउड चालो एकड़ो जिन मोकलियो मुल्ले लाउड इन मिशन में बयो वरी जनरेटर में अची वयो ज़ाहिर गाल मुल्ले कोशिश कई हिने कया हूं कया धर्म भरम कर याद रख जाते अली वाला इंसान उए जगह आबाद थींदियूं सुभान अल्लाह मां सुबह ताईं हिन सां बदला मसलो न आहे सुबह ताईं बदला सुबह शाम ताईं बदला हां वेठो हो जाए मोछण वारो न आया मुंह ॾियण वारो आया निभाइण वारो आया सुभान अल्लाह बेशक अल्हम्दुलिल्लाह इन आशिकन के सलाम के वेठा ने गर्मी पगर सायर पको हले तो पगर हलंदा पर आशिक सच्चा आशिक नहीं है मुल्ला का इश्क दो नंबर मुफ्ती का इश्क मोहब्बत और है साधों की मोहब्बत और हजार दफा है नौजवान दो नंबर मुफ्तन को भला उन्होंने मैं बुग़्ज़ हलबे हिनने मैं मोहब्बत हलबे उन्होंने मैं बुग़्ज़ हलबे हिनने मैं इश्क हलबे वो बुग़्ज़ हलबे ने सड़ी कारो थी दो मुल्ला याद रख जेका तमाम मोहब्बत इमाम हुसैन अली नाम जे मोहब्बत में आया याद रखो तो जन्नती जवान जा सरदार अल हसन वल हुसैन सैयद शबाब अहल जन्नत
इमाम हुसैन साईं जी मोहब्बत में आया तो क़यामत जो ॾींहुं हूंदो याद रखो अहले मोहब्बत वारो सुणा इमाम हसन सुणो इमाम हसन सुणो इमाम हुसैन इंतज़ार में हूंदा त कॾहिं त असां सां मोहब्बत रखण वारा जन्नत में अचनि वरी हेॾो जेके न्याणियूं अमड़ियूं आयूं आहिनि मोहब्बत में अम्मा सां जी मोहब्बत में बच्चा जी मोहब्बत में आयूं आहिनि त जन्नती औरतुनि जी सदा अम्मा सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा इंतज़ार में हूंदी जेके अमड़ियूं आयूं मोहब्बत में कई मोहरम जी रात बाडरा शहर में अदड़ियूं आयूं जेकी मोहब्बत में अम्मा साण जे क़यामत जे इंतज़ार में हूंदियूं कॾहिं थियूं अदड़ियूं अमड़ियूं अचनि त मां उन्हनि खे ठाकुर पाए जन्नत में वठी वञा अल्हम्दुलिल्लाह असांजे औलाद में भी सच्ची मोहब्बत आहे पुटन में भी सच्ची मोहब्बत आहे न्याणियुनि में भी सच्ची मोहब्बत आहे अहल बैत जी अमड़ियुनि में भी सच्ची मोहब्बत आहे पाक मोहब्बत आहे साफ़ मोहब्बत आहे शफ़ाफ़ मोहब्बत आहे अम्मा सां जी सीरत असांजी न्याणियुनि में आहे अदड़ियुनि में आहे अमड़ियुनि में आहे ऐं हसन हुसैन जन्नती जवान जी सीरत इमाम हसन साईं जी सीरत इमाम हुसैन साईं जी सीरत असां में आहे असांजी औलाद में आहे त यादि रखो सच्ची मोहब्बत सीरत वारी मोहब्बत अगर तो कोई ॾिसी मुझे सुन इमाम मुर्शिद करीम कंबर वाली जमात जी मुर्शिद हुसैन या मोहब्बत याद रख मुल्ला याद रख मोहब्बत या मोहब्बत या असली मोहब्बत या नस्ली मोहब्बत या मोहब्बत ये आम पीर पैदा ना है गई आम मौलवी पैदा ना है गई या मोहब्बत अहल बैत सुन इमाम मुर्शिद करीम अल्लाह जो जो कामिल अकमल वलिया जो गौस ज़मान जेको कातियो शिरको बिदअतो राज़ियतो खारिजतो जेको शिरक के खत्म करण वारो बिदअत के खत्म करण वारो खारिजत के खत्म करण वारो राज़ियत के खत्म करण वारो जेको हक पैदा करण वारो जेको अल्लाह जी तौहीद पैदा करण वारो जेको नमाज पैदा करण वारो रोज़ो पैदा करण वारो हज पैदा करण वारो तहज्जुद पैदा करण वारो ज़िक्र अज़कार पैदा करण वारो जेको दुरूद सलाम पैदा करण वारो अल्लाह जो कामिल अकमल वली इमाम मुर्शिद करीम कंबर वारो जेको अल्लाह जो कामिल अकमल वली अहल बैत मुस्तफा जी मोहब्बत पैदा कंदो आहे वो मरंदे मरी वेंदो आहे पर उन्हनि जी दिलि मां अहल बैत मुस्तफा जी मोहब्बत निकिरंदी न आहे जहिड़ी तरह सरकार फरमाइनि था जेको अहल बैत जी मोहब्बत में अहल बैत जो ज़िक्र कंदे अहल बैत सां मोहब्बत कंदे इन दुनिया खे छॾींदो सरकार फरमाए मन दख़ल जन्नत उनखे जन्नत में दाख़िल कयो मुल्ला दो नंबर मुल्ला किताब ने नाज करे चरियो थी वेंदो किताब जन्नत में न उठी वेंदा नमाज़ जन्नत में न उठी वेंदो त याद रख तो जन्नत मिलंदी जन्नत मिलंदी त अहल बैत मुस्तफा जे सदके साईं जन्नत मिलंदी अल्हम्दुलिल्लाह नमाज दसा में कहे रंग इमाम करीम का हाफिज़ इमाम करीम कंबर वाले रंग में रंगल अब्दुल कदीर चा नमाज ने मददगार नाए शरीयत मुस्तफा नाए हेरे नेक बनायो गुनाहगार के नेक बनायो दाढ़ी वारो दस्तार वारो नमाज वारो मोहम्मदी लिबास वारो बनायो सच्ची सीरत इमाम हुसैन वाली रंग में रंगो मुझे सोने इमाम करीम कंबर वाले बणो रंगो याद रख सोना इमाम करीम कंबर वाला फरमाइंदा है केतरी भी नेकी हुजन नमाज हुजन रोजा हुजन केतरी कुरान जो पढ़ण हुजे नमाज हुजन सजा हुजन पर उन नमाज उन नाज नाज कयो सोने दिल पर लजपाल मदीने वाली निगाह नजर करम दे नाज कयो सुभान अल्लाह शैतान वाली सोच तो के शैतान वाली सोच शैतान वारो कीड़ो जेको पटई थो त इन गाल गारंटी ना है सुन्नियत में हुसैनियत हुजे पर सच्चन हुसैन में सच्ची सुन्नियत मिलंदी किया मिलंदी त सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले असां खुशकिस्मत आहियूं त असां डबल हुसैनिया असां जो इमाम हुसैन अली मकाम असां जो वही जो मुर्शिद अल्लाह ताला करम फरमायो तो उन जो इस्म भी हुसैन इमाम मुर्शिद हुसैन एडो हुसैनी निस्बत ओडो हुसैनी निस्बत करम एडो मौला अली जी नजर अम्मा साण जी नजर
हेरो दिल पर मदीने वाले जी नजर त चार चंद हर के पंजा बचड़ा प्यारा हुदा तां के पंजा बचड़ा प्यार हर के पंजा बचड़ा दिल पर मदीने वाले के पंजा बचड़ा प्यारा न हुदा इमाम मुर्शिद करीम कंबर वाले के पंजा बचड़ा प्यारा न हुदा आज बादर वारो त मुल्ले सब गड़जी सज सबन कोशिश कई जलसे के धर्म कयो लाइटिंग ये क्यों लाउड के क्यों मना करो समझो था ना होडो नजर आ इमाम मुर्शिद करीम कंबर वाले केतरो भी मुल्लो कोशिश कंदो मुझे हिक नजर सा ये सब बीमारी सब मुल्ला बिल्ला ये भजी विया नार हादरी मुर्शिद हुसैन रबर हुसैन शेर हुसैनिया मुझो प्यारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नहीं मोरम जो रात हुसैन जिंदाबाद नारो करो शोभा असरी तो हुसैनिया बाबा दे बोल ललकार साचो हुसैनिया यजीदिया हाथ खड़ी कर जाओ मर्दाबा सुभान अल्लाह परेशान न छो मासूबा दे अलवा मासूबा ने शाम दा बदलाया सुभान अल्लाह खबर आ कम शिके ये हल दुआ ते पाण इमाम मुर्शिद करीम मता के बाहर के कराची में के काथों आयान के काथों आयान के कोटिया को आयान बता थकेल हो जो थक्या ना आयो सुभान अल्लाह हाथ खड़ी कर जाओ सुभान अल्लाह जी मजा साईं असां जेके अहल सां मोहब्बत कयूं था न इहा मोहब्बत त दिल पर मदीने वारी ऐं पहचान जी सनद टिकट हिन दुनिया में भी अहल बे जो करम त आहे कब्र में भी करम थींदो त याद रखो अहल बे मुस्तफा सां मोहब्बत रखण वारो क़यामत जे ॾींहुं भी अहल बे मुस्तफा जे सदके करम थींदो इए नाहे असां उन सां मोहब्बत कयूं था सिर्फ असां के गणती आ और राजी अच्छा पर याद रखो हुनन के भी गणती था हुनन के भी गणती था त हुनन जी नजर में आहियूं असां हुनन जी नजर में आहियूं खुदा जो नजर में आहियूं अम्मा सां जी नजर में आहियूं इमाम हसन साईं इमाम हुसैन साईं मौला अली साईं जी नजर में आहियूं ये ना सिर्फ हैदर क्यों था सिर्फ हैदर क्यों था पर याद रख हिक को हैदर करना न मौजू ही अकीदो हिक हैदर मौला अली साईं हिक भागोर बयो हैदर मुल्ले के कड़ी खबर हजारे कुत्ता गड था छा कर सगदा कुछ न कर सगदा जेको मुखालिफ हुंदो आ उन जो वजन चेक कबो केतरे पानी में केतरो वजन आ हुन जो याद रख करबला खां वठी याद हो न मुझे जुमलो याद हुजे त करबला खां वठी कंबर ताईं इन जुमले के वरी मां वधायो करबला खां वठी कंबर ताईं कंबर खां वठी क़यामत ताईं जेके इमाम हुसैन अली मकाम जे मुकाबले में आया त उहे भी हरामी जेके इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे मुकाबले में आया उहे भी क़यामत ताईं हरामी समझो था ना करबला का वठी कंबर ताईं कंबर का वठी क़यामत ताईं जेके इमाम हुसैन अली मकाम जे मुकाबले में आया उहे भी हरामी जेके इमाम करीम कंबर वाले जे मुकाबले में आया उहे हरामी जेके सैयद आले रसूल औलाद अली जो शान घटाईंदा करबला का वठी कंबर ताईं कंबर का वठी क़यामत ताईं उहे भी हरामी तमाचार क्यों असा अहल बद मुस्तफा जी में बैठा के बैठा
तो याद रखो उन्हनि जी नज़र भॼी रही अथव ऐं उन्हनि खे असांजो फ़िक्र अथव कंहिंजी का तमन्ना आहे कंहिंजी का तमन्ना आहे जी असां वेठा असांजे लाइ मौला अली हथ मथे खणंदा असांजे लाइ हसन करीम हथ खणंदा जेके हेॾो अजड़ियूं अमड़ियूं वेठियूं आहिनि त वरी उन्हनि जे लाइ अम्मा सय्यदा तय्यबा ताहिर अम्मा खातून जन्नत सलाम अलैहा हथ मुबारक खणंदी सुभान अल्लाह जॾहिं उहे हस्तियूं हथ मुबारक खणंदियूं बस दिली दिल में अर्ज़ कंदऊ न खुदा जो कसम त दिली दिल में अर्ज़ कंदऊ जेकी तमन्ना हूंदा हुन भलारी रात या भलारी रात इमाम साईं जी कुर्बानी वारी रात नहीं ॾही जी रात त ये 10 ॾींहं अहल बैत कुर्बानी जा ॾींहं अहल बैत मुस्तफा जी कुर्बानी जा ॾींहं त इन्हनि जे सदके छा असां खे अल्लाह ताला खाली मोटाईंदो त जेके बि नेक तमन्ना उम्मीदूं खणी दिल में अर्ज़ कंदऊ न वसीलो वठंदव हसन करीम शोदा करबला खुदा जो कसम जेको अल्लाह खां घुरंदो सुणे दिल पर मदीने वारे खां घुरंदो सब शइ अमा खे मिली हुजे सच्ची मोहब्बत अकीदो मजबूत हुजे चार्ज त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन त मौला अली के फरमाया इबारत मां तो पढ़ा मौजूद आ त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जन मौला अली के फरमायो त ए अली मुझा प्यारा अली सब खां पहिरियां 4 शख्स जन्नत में दाखिल थींदा 4 बेड़ा ये पार तो सरकार फरमा सब का पहिरियां ए अली त जन्नत में 4 शख्स दाखिल थींदा तो सरकार फरमायो अना ए अली मां व अंत ए अली तू वल हसन ए मुझा प्यारा अली तू जो बचड़ो हसन वल हुसैन ए मुझो प्यारो बचड़ो हुसैन व ज़रारीना खल्फ ज़ुहूरिना व अज़वाजुना खल्फ ज़रारीना व मुहिबुना अन ऐमानिना व अन शमालिना तो सरकार फरमाए अली सबका पहिरियां 4 शख्स जन्नत में दाखिल थींदा अना मां अंत तू वल हसन वल हुसैन ऐं हुसैन हूंदा तवजो ताकि सरकार जो फरमान अहल बैत सां मोहब्बत रखण वारो बुधो सरकार फरमान था असा खां बाद असा जी औलाद उन खां बाद असा जो घर वारे जन्नत में दाखिल थींदियूं ऐं उन खां बाद असा सां सुभान अल्लाह ता चओ न हल्की सुभान अल्लाह न हुजे हल्की सुभान अल्लाह न हुजे हैदरी सुभान अल्लाह हुजे सरकार फरमान था अली मां भी दाखिल थींदे हसन भी दाखिल थींदो हुसैन भी दाखिल थींदो अम्मा सां खासा जन्नत दाखिल थींदी असांजे घर वारा दाखिल थींदा उन खां बाद असां सां मोहब्बत करण वारा जन्नत में सजे पासे ऐं खबे पासे गॾु दाखिल थींदा केतरो करम अहल जी मोहब्बत में केतरो करम मोहब्बत में गारंटी दिल पर मदीने वाले खां गारंटी काथे फरमान था मा दरजा तो मुझे दर्जे में वो जन्नत में जाकर मुझे अहल बैत मोहब्बत कर दो काथे फरमान जो अहल बैत मोहब्बत कंदे दुनिया शरीर दो वो जन्नत में दाखिल थी दो और काथे फरमान था मुझे अहल बैत मोहब्बत करण वाला असा मोहब्बत करण वाला सजे पासे खबे पासे सा गड हो अहल बैत जी करम तो अहल बैत जी मोहब्बत जन्नत जी टिकेट जन्नत जी सनद जन्नत जी कुंजिया अहल बैत जी मोहब्बत दिल पर मदीने वाले पहचान जो रस्तो अहल बैत जी मोहब्बत सिरात मुस्तकीम मुल्लन सा असा जो आहे 2 नंबर मुफ्तिन सा जो को वास्तो ना है धूड़ पाइन असा के हलाण वारो आहे यौम नदू कुल उनासिम फी इमाम हलाण वारो आहे मुझे सुनो इमाम मुर्शिद करीम कंबर वारो हलाण वारो
बोलन छा कयो केड़ो दीन फैलायो मां आलम रब्बानी रिकॉर्ड जन पुछड़ियूं हां पुछड़ियूं ॿुधो कॾहिं पुछड़ियूं वेठी हूंदी साईं ए ॻाल्हाए तो 2 नंबर मुल्लन के मुफ्तिन के बाबा जो नबी से बचण जो गुस्ताख वो असां कानो खैर को थी असां उन जा नायूं भाई काट खत्म पर आलम रब्बानी जंहिंजे दिल में अहल जी मोहब्बत है सच्ची मोहब्बत उन जे कदम तो कुर्बान बस सुभान अल्लाह आलम रब्बानी सच्चा आलम भी अहल दिल आहन बाकी फैशनी मुल्लन भला से बचाए फैशनी मुल्लन जे फितनो कराची लाहो काते फैलायो अहल सुन्नत के टुकड़ा करे छड्यो उन मुल्लन को बेजार उन सा 2 नंबर मुफ्ती 2 नंबर मौलवी सा को भी वास्तो ना है आलम रब्बानी असा आलम रब्बानी बाकी रही गाल दीन असा के सही सिखारियो पंजे मुर्शिद कामिल अकमल सिखारियो जिन अल्लाह ताला फरमाए तो अर्रहमान फसल बिही खबीरा अर्रहमान फसल भी खबीर रहमान दी खबर कहे बा खबर खा खुशू बा खबर केर हुंदो वो मुर्शिद कामिल अकमल हुंदो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता किताब पढ़ने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं मुर्शिद कामिल अकमल जो हैं अल्लाह से मिला देते हैं दिल पर मदीने वाली तड़प अगर सच्ची तड़प बिलाली तड़प साहबा वाली तड़प अगर पैदा कंदो मुर्शिद कामिल अकमल कंदो किताब पैदा ना थींदो मुके देखायो तो किताब में आशिक बने हुजने त ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती हिंदुस्तान वाले बुजुर्ग तलवार हलाई न गाना लगा मुसलमान की 90 लाख कमो पेश उन तलवार सा मुसलमान क्या किताबन सा मुसलमान क्या न उन ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती पंजी एक निगाह नजर सा प्यार सा मोहब्बत सा शफकत सा नूरानी नजर सा इज़ा रू ज़िक्र अल्लाह सरकार फरमाता अल्लाह जो कामिल अकमल वली वो है चेहरे अनवर नजर पे नजर पवड़ सा दिल ए ज़बान में आवाज जारी थे अल्लाह हो या खूबी जहन दजाली दौर में रखी अल्लाह तबारक व तआला फरमाए तवाजे इमाम मुर्शिद करीम कंबर वाले में रखी मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर के रस्ते काने गुजर थींदो ते गुजर थींदो तो दुनिया वारन खबर ही न होंदी कई शख्सियत ते गुजर थी रहो बस चेहरे ते नजर पवंदी चेहरे में अल्लाह जो नूर अवामुन नास उन गुनाहगार के नजर ईंदो हो चेहरे में अल्लाह ताला उहो त रखो हो खुदा जो कसम है जेको भी चेहरो ॾिसो तो उनजी दिल के सोना इमाम मुर्शिद करीम कंबर पंहिंजे चेहरे सां शिकीला ते घणा एड़ा होया फालजी होया राज़ी होया बिदअत वारा होया शिरक वारा होया उन्हनि के सही अकीदा अल्लाह जी सच्ची तौहीद वारो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले बनायो तो उन्हनि के मोहम्मद अरबी जी सीरत शरीयत सुन्नत मुतहरा वारो सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले बनायो अहल बैत जी सच्ची मोहब्बत वारो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले बनायो तो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले बनायो याद रखो जने मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी निगाह नजर पति पत्थर दिल भी हो पत्थर दिल के नरम दिल कयो तो चोरन के धाड़ेलन के गुनाहगारन के अगर नेकोकार नमाजी रोजे वारो हज वारो ज़कात वारो अल्लाह जी तौहीद वारो मोहम्मद अरबी वारो बनायो तो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले बनायो बाकी वक्त जा मुल्ला डॉलर दे खरीद थेला मुल्ला रियाल दे खरीद थेला मुल्ला तोखे बाहरों डॉलर थो मिले रियाल थो मिले अहल सुन्नत के वेड़ा हिन कर अहल बैत शान के घटा हिन कर हुआ कर अली साईं सा मुकाबलो करा याद रख
अली साईं हुआ अली साईं हुआ तो ब्याज घना केतरा भी नारा हणदे पर जे नारे हैदरी हणदे कुदरती तो में एड़ो जज्बो अची वेंदो त मुल्ला के केड़ी खबर मुल्ला पूछली त मुल्ला के केड़ी खबर त नारे हैदरी में अल्लाह ताला वो त रोब रखवा सुने दिल पर लजपाल मदीने वारे मुझे प्यारे अली जे नारे वो रोब रखो बया केतरा भी नारा हण अगर जेसाई नारे हैदर नारे हैदरी न हंदे तिसदा तुजी महफिल न मजे नारे हैदरी मुर्शिद हुसैन शेर हुसैन सुभान अल्लाह थकी पे आओ अगर आवे जगह गड सोचींदा हुंदा सुभाणे 10 मुहर्रम जागणो बाबा सा के जागणो त असां बि सुभाणे बि ॻाल्हाईंदासीं हूं बि त जागंदा रात जो मोबाइल हलाईंदा सुबह ताईं जागंदा अगे कुरान हुयो हाणे मोबाइल हूं बि त जागंदा त अगर इमाम हुसैन जी याद में जाग्या त जने उन जी याद में उन जिक्र कंदे जाग्या जिक्र बुधंदे जाग्या जो जिक्र बुधंदे जाग्या त केडी उन खे खुशी थींदी उहे खुश थींदा त सुना दिल पर मदीने वाला खुश न थींदा तो बस मिट्टी में मिल गए इरादे यजीद हे समझन था हर दौर में मुल्ला करबला बनाईंदा हर दौर में करबला बनाईंदा पान बद फाला लगा पिया फाल पंजा सही लथन समझो था ना गा के समझे आऊं अब लिखल पढ़े लो बोलन कोन घणो वाकिफ दिया हो हां समा यो जमे जेके नवा जवान अहल बे मोहब्बत में आया तो गुस्ताख मुल्ले खोंडे भला ताजे अखिल में कोड़ा अहल बे मोहब्बत में निकरन था ना अहल बे मोहब्बत राफत ना सिद्दीक साईं केतरी मोहब्बत उमर साईं तो गुलाम इख्तियार करे छडी मां गुलाम दरजो गुलाम ठोका सामोच तो उमर फारूक जे पाशे का शैतान भजंदो समझो था ना जे पाशे का शैतान भजंदो त शान वारो उमर फारूक जो अकीदो हो मोहब्बत महल बे त उन अहल बे इमाम हुसैन साईं जी गुलाम इख्तियार कई एतरो अकीदो हो तो उन जे पुत्र चयो त इमाम हुसैन फरमाए रहियो आ त उमर सां जे दरजो गुलाम तो उन अल्फाज ॾाढा सुठा लगा प्यारा लगा उन जो पुत्र के इमाम हुसैन साईं को लिख रहा है जॾहिं मां दुनिया छॾियां त हे मुझे तो कफन में रखजो ये लिख रहा है उमर सां जे दरजो गुलाम यानी हुन जो अकीदो हो हुन गुलाम इख्तियार कई फारूक आजम उमर फारूक अहल बे जो गुलाम इख्तियार करे थो इमाम हुसैन जी गुलाम इख्तियार करे थो अहल बे मुस्तफा जी गुलाम इख्तियार करे थो दो नंबर मुल्ला तुजी इमामन के परवाह न है तो अहल बे जी मोहब्बत इन्नमा युरिदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स व अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा अहलदार पाक एतराद पाकन जेके ईमान वारा अहलदार सा मोहब्बत कंदान अहलदार जो जिक्र कंदान जिक्र कंदे अहलदार जो जिक्र कंदे उन्हनि जो दिलियूं भी पाक थी वेंदियूं आहिनि अहल बे जी जॾहिं अहल बे पाक आहिनि त यादि रखो अहल बे जी मोहब्बत भी पाक दिल वारनि खे नसीब थींदी पलीद दिल वारनि ॿियो नंबर मुफ्तन ॿियो नंबर मोलन ॿियो नंबर मुलुनि खे अहलदार जी मोहब्बत नसीब न थींदी अहलदार जी मोहब्बत सच्ची मोहब्बत अल्लाह तबारक व तआला इन दौर में नसीब फरमाई है कि मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबरवाल जी नजरुन जी नवाज़िल हुसैन जमात के नसीब फरमाई है
समझो गाल के तो चाह तकीरूं कजन तकीरूं करे करे जिंदगी खुटी हुंदी पर अहल पर शान न खुटी सकदी दिल पर मदीने वारा उनके बचन जी शान खुटी न सकदी मुल्ला खुटाने में लगला तो मुल्ला पाण खुटेला खुटाने में लगला पर अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद कामिल अकमल मिलियो आ त असां में ॾींहों ॾींहुं अहल जी मोहब्बत वधंदी रहंदी ऐं वधंदी रहंदी तो जेतिरी मोहब्बत वधे थी तेतिरी इश्क मोहब्बत वधे थो एतिरो असां जेतिरी मोहब्बत वधे थी एतिरो असां सुहिणे दिल पर मदीने वारे खुदा जो कसम हीअं करीब थींदा वञूं ओतरो करीब थींदा वञूं था ओतरो करीब थींदा वेंदासीं असांजी त हीअ दुआ है असां त असां हूं पर इंशाअल्लाह जे दिल जे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा अंगूर लगला जे जो मुर्शिद कंबर वारे अकीदो आहे अकीदो मुर्शिद कामिल में मज़हब उन जा नस्ल दर नस्ल याद रखो अहल बैत मुस्तफा जा दीवाना मस्ताना परवाना मतवाला पैदा थींदा रहंदा तो इंशाअल्लाह जे दिल ते इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी अंगूर लगला उन नस्ल दर नस्ल हुसैनी पैदा थींदा ए फैजान इमाम मुर्शिद हुसैन क़यामत ताईं जारी है सारी रहदी अवां के दावत कंबर शरीफ दूर ना है बॉर्डर वारो कंबर दूर न थव त अब्दुल कदीर जी मेहनत सां बयो साल बयो डॉक्टर साहब डॉक्टर मौला मुस्बत वारान मोहब्बत वारान कबूल हाजिर ते कबूल जे के अल्लाह साईं चूंडे जे के दिल पर मदीने वारा चूंडे जे के अहल बेदार चूंडे कम वठी सगन था त मुल्ला दा कोशिश कंदा सईद जा कदमन के रोकियो पर याद रख जे ते मौला अली जो हद हुंदो आ याद रख दो नंबर हजारे लखे मुल्ला दो नंबर मुफ्ती पैदा थन सैयद आले रसूल औलाद अली जे कदमन के रोके न सकदा को जो अबो रोके सको न डालो रोके सको न तू रोके सकदे असां जा कदम डी वधंदा रहंदा डी इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा मस्ताना परवाना मोहब्बत करण वारा डी मुझे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो फैजान वधंदो रहंदो भला इतरा नवा जवान जो गडन मुख लुचन मुलन जी खपन भी ये शैतान वटी उनखे दे छरिया जरूरत ना इंशाअल्लाह असा जे मुस्तकबिल नवा जवान जेके नवा जवान इंशाअल्लाह वे मुजाहिद बणजंदा हेदरी मुजाहिद हुसैनी मुजाहिद एड़ा त बणजंदा केडे भी हिक द हो त हिक यजीद सबन हजारन लखन यजीद जो खुदा जो कसम हिक हुसैनी हुर हेदरी हुर जो मुकाबलो कंदो मुल्लन को परे भजो नौजवानों मुल्लन को परे भजो अल बेज मोहब्बत सब साहबा बे साजा अल बेज बे साजा हां सुना दिल पर मदीने वाला तो वो तो साजा आए मालिक साजा मालिक धड़कन जा मालिक बचन जा मालिक हर शे कदमन का कुर्बान तो सुने दिल पर मदीने वाले के मुझे तो यकीन दुआ सुने दिल पर मदीने वाले बचन दा साजा बचड़ा कुर्बान अकीदो यो रख मोहब्बत या रख राजी थन दिल पर तने राजी थींदा गाल करे हदीस पढ़े कुरान पढ़े नमाज पढ़े डिगा ठाए पर दिल में बुग़्ज़े अहल बैत मुस्तफा अरे अंथा नमाज मुंदु कबूल ना रोजा कबूल ना हज कबूल न थई सोना दिल पर इकबाल मदीने वाला फरमान था भली केतरो भी नमाज हुजे बैतुल्लाह में नमाज पढ़े हां रोजा रखे भले मरी वने अगर उन जे दिल में बुग़्ज़ हुंदो तो वो जन्नत में दाखिल न थींदो केतरो भी नमाज़ी हुजे उनके जन्नत में दाखिल जन्नत जी बाय में दाखिल छो इन करे भले बैतुल्लाह में नमाज पढ़े बैतुल्लाह सामो नमाज पढ़े बैतुल्लाह में रोजो रखे केतरो भी नमाज हुजे नेककार हुजे अगर बुग़्ज़ हुंदो दखल ना को जन्नत जी बाय में उनके मोकलो यानी अहल बैत जी मोहब्बत जन्नत जी सुनदा जन्नत में पहचान जो रस्तो आ जने जन्नत जवान जा थियाई सरदार जने थियाई जन्नत जवान जा सरदार त खत्म गाल थी वई ना तो नमाज मुल्ला कम नहीं दे तुम्हारी नमाज शैतान वारी पर अल्हम्दुलिल्लाह इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे गुलाम जे की नमाज लेकी वन खुदा जो कसम ये रहमान वारा जे के उन वारी
तव्हां खे दावत बादर वारो कम शरीफ परे हर जुमे ते ईंदा रहो तव्हां खे दावत सब अले मोहब्बत वारो निस्बत वारो हे पुराणो त के ॿुधाईंदा त इमाम मुस्लिम कंबर वारा हन ईंदा न हृदय जी ईंदा हा पुराणो साल हा 91 साल थिया 91 साल सुभान 91 साल त वरी उहो ई असां मोटी आयासीं इहो ई करमान त मुल्ला त रस्ते जी रोकण जी कोशिश कई त मुल्ला त रस्ते जी रोकण जी कोशिश कई सोना इमाम कबर वारा फरमाया था तू पुट पंहिंजे कदम खे वधाए मां तोसां गॾा नज़र अंदाज कयो मुल्लनि खे इहो त चवण जो हक़ आहे न ॿियो नंबर त आहे न चणे छो थो ॿियो नंबर वन नंबर आहे न तू ॿियो नंबर लुचो वन नंबर उहो जेके जंहिंजे सीने में दिल में अहल मुस्तफा सां मोहब्बत हुजे हां त असां बि मुस्तफा सां मोहब्बत हुजे त दिल पर मदीने वारे सां बि मोहब्बत हुजे अल्हम्दुलिल्लाह असांजी दिल में असां बि मुस्तफा सां मोहब्बत बि आहे त दिल पर मदीने वारे बचड़न अहल मुस्तफा सां मोहब्बत बि साहबन को परे थींदो असां आम वलियन को मोहब्बत रखण वारा आम वलियन सां मोहब्बत रखण वारा कलंदर खे मञण वारा दाता खे मञण वारा पीरान पीर खे मञण वारा लुचा लफंगा मुल्ला ॿियो नंबर मुल्ला हाणे या तुंहिंजी मंतिक न हली नंढे जी अच्छा छो बाड़ी त छाड़ कहिड़ी ॻाल्हि वलियन खे मञण वारा दस्तगीर खे मञण वारा भिटाई खे मञण वारा उहे वरी साहब जा दुश्मन मुसाग थी सघंदा या तुंहिंजी ॿियो नंबर मंतिक न हली सघंदी इन करे तोखे चवंदा ॿियो नंबर ॿियो नंबर मौलवी ॿियो नंबर मुल्ला वन नंबर उहो आहे जेको एतिराज़ न करे एतिराज़ तो करे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त मुल्ल खे अली साईं जे ज़िक्र ते बाहि छो थी लॻे वाह ॻाल्हि कई वाह हिकिड़ो हेॾो आवाज़ आयो चौथी मुल्क खे बाहि लॻे अली साईं जे ज़िक्र ते आवाज है जी हरामी के फाइल वाकई ताली साईं जिक्र अली का इश्क मुकद्दर संवार देता है अली का बुग़्ज़ चेहरा बिगाड़ देता है मां चवां तो चैन तो क्या अली साईं का इश्क मुकद्दर संवार देता है अली साईं का बुग़्ज़ नस्लों को बिगाड़ देता है नस्लों को अली साईं जो बुग़्ज़ नस्लों खे बिगाड़े छॾियो हिकु मुल्लो थो न उन्हनि मां सभ मुल्ला निकिरंदा गुस्ताखन हमासान ने गुस्ताखा अली साईं ने गुस्ताखा हसनैन करीमैन ने गुस्ताखा अली साईं का इश्क मुकद्दर संवार देता है मौला अली साईं का बुग़्ज़ नस्लों को बिगाड़ देता है अरे मुल्लू 2 नंबर मुफ्ती अली साईं के जिक्र को अदना न समझे मुनकिर अली वो है अली साईं वो है जो एक हाथ से खैबर उखाड़ देता है हर हाज़री मुर्शिद हुसैन रहबर हुसैन शेर हुसैनिया एकड़ा वरी हेरे ख्याल सब बैठा एकड़ा वरी एकड़ी दिल चवंदी हुंदी वञो न वञो वरी मोहब्बत में बिठान नथा वञो वरी नथा मोहब्बत जो होडो इमाम मुर्शिद निगाह जो थी तो तोखे नाए वञो एकड़ा सोचन मथा बिठान वञो न वञो वञण वारी कन था त नज़र उतो थी थे त न
वो तो नजर दी थे वरी सोच सोच वरी हमरा भी थो एक बार सोचो उठा उठा न उठा वरी नजर दी पजे न उठा उते वेई थो ये मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वार जी रूहानियत ये मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वार जो तसरुफ अल्लाह वारा जिने दुनिया शरीफ दान दुनिया शरण लिखा उन जो करम डबल ट्रिपल थी वेंदो देर देर फरमाइंदा ना सरकार अलबद अलबद साहबा साहबा ए वली शान इन औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यंतकिलून मिन दारिन इला दार सरकार फरमान था औलिया अल्लाह के मुर्दन जो वे औलिया अल्लाह मुजा अल्लाह जा कामिल कमल वली पाजी मजार में जिंदा है पीरान पीर दस्तगीर पाजी मजार में जिंदा है लाल शाहबाज कलंदर पाजी मजार में जिंदा है पीर मेहर अली साईं पाजी मजार में जिंदा है अब्दुल्ला शाह गाजी पाजी मजार अनवार में जिंदा है पीर मिठा साईं पाजी मजार अनवार में जिंदा है सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वाला पाजी मजार अनवार में हयात है सरकार फरमान था अल्लाह वारा पाजी मजार में जिंदा है अल्लाह वारा एक घर का बे घर के तरफ मुंतकिल थींदा आहिनि पाजी मजार में जिंदा होदा है काथे बि हूंदा असां काथे बि हूंदा मां त काथे बि हूंदो तसव्वुर कंदो या मुर्शिद मुर्शिद हुसैन कंदो मुल्ला तक मां नथो मञा रे मुंहिंजी किताब लॻे नथो मञा हा मुर्शिद मुर्शिद कंदा तसव्वुर कंदा तमाम मुर्शिद करीम करीम तव्हांजे मिशन करम कयो नथा ॾिजो मुल्लनि खे तव्हांजे सहारे भले गारियूं मिलनि त मिलनि जेको तव्हां अहल बैत जी मोहबत सेखारी आहे त अहल बैत हार खे हसनैन करीमैन जी दामन खे अम्मा सां जे दरवाज़े खे मौला अली सां जी दामन खे मरंदे मरी वेंदासीं पर कॾहिं बि न छॾींदा बाक़ी मुल्लनि वारो दीन असांखे औलिया अल्लाह वारो दीन सिखणो आहे दादा लाहौरी वारो दीन अबू बकर उमर उस्मान अली साईं वारो दीन सिखणो आहे असांखे पीर में अली साईं वारो दीन सिखणो आहे ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती वारो दीन सिखणो आहे पीर मिठा साईं वारो दीन सिखणो आहे असांखे इमाम मुर्शिद करीम कंबर वारो दीन सिखणो आहे उहो दिलबर मदीने वारो सचो दीन सेखारियो आहे त पंहिंजे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सेखारियो आहे त इन करे चवंदो आहे त ॿियो नंबर मुल्ला मौलवी जो पोयों लॻणो ई न आहे बस पंहिंजे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी दामन खे मरबूनी सां पकड़णो है दर आखिरी हैदर में लगे सुभाने प्रोग्राम हलो हाथ खाली करे है देखा अब्दुल कदीर आज बागी खटे डॉक्टर साहब सुभान अल्लाह पोड़ो थियो पर पोड़ो ना है इश्क वडी शय इश्क ना चीज के चीज कंदो इश्क पोड़न के जवान कंदो इश्क पोड़न के जवान कंदो इश्क पत्थर दिल के नरम दिल बनाईंदो इश्क ने पैदा न थींदो इश्क पैदा कंदो आहे तो मुर्शिद कामिल अकमल पैदा कंदो आहे इश्क पैदा कंदो आहे तो अल्लाह जो कामिल अकमल वली पैदा कंदो अज बाडरा जमीन चाहिए ईदगाह जमीन चाहिए हां जामे जमीन चाहिए हुसैनी हुसैनी बरकत वाला हुसैनी करम वाला हुसैनी रहमत वाला हुसैनी मोहम्मद अरबी वाला हुसैनी मौला अली वाला हुसैनी अम्मासान वाला हुसैनी इमाम हसन वाला इमाम हुसैन वाला हुसैनी मुर्शिद हुसैन वाला अज हुसैनी मुके न छड़े हुसैनी मुखे न छॾे तने मुआ ज़मीन ते हुसैनी वेठा हो छोजो असां में सचो इश्क सच्ची मोहब्बत आहे वो मोहब्बत ना है न मरम ताई वारी असां जी 12 महीना वारी पूरे साल वारी पूरी जिंदगी वारी असां जी जिंदगी अहल बैत असां जो जीण असां जी दिल जी धड़कन जो अहल बैत है दर इन्हें हसन के परचम बढ़ाए तो हैदर दोस्तों
मुर्शिद महबूब परवार साईं बचा दुआ फरमाईंदा तो असां सब आमीन चवंदासीं सुल्तान करबला को हमारा सलाम